हेलो दोस्तों, आउं आहियां डॉक्टर मज़हर अली ऐं अॼु आउं हिन वक़्तु बीठो आहियां आमिरी म्यूज़ियम ते, जेको हिकु आर्कियोलॉजिकल म्यूज़ियम आहे, हिकु बहितरीनु आर्कियोलॉजिकल साइट आहे, म्यूज़ियम आहे जिथे आउं विज़िट करण वियो आहियां। पंहिंजे दोस्त हिकु आर्कियोलॉजिस्ट आहे, मुहक़िक़ आहे, जेको आर्कियोलॉजिकल साइट्स खे विज़िट करे थो, उन्हनि ते तहक़ीक़ करे थो, उन्हनि खे उन तहक़ीक़ खे क़ौमी ऐं बैन अवी लेवल ते पेश करे थो। उहो दोस्त आहे अमीन जोयो, जंहिंजो ताज़ो किताब बि आयो आहे तहक़ीक़ जी भरी। त हिन साइट जे बारे में जेको अॼु असांखे ॿुधाईंदो, उहो असांजो दोस्त अमीन जोयो ॿुधाईंदो। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आउं आहियां अमीन जोयो ऐं अॼु असां आमरी आर्कियोलॉजिकल म्यूज़ियम वटि मौजूदु आहियूं। आमरी जी तहज़ीब सिंधु माथिरे जी क़दीम तरीन तहज़ीबुनि मंझां हिकु आहे। हिते हिन वक़्तु रुॻो चंद एकड़नि ते मुश्तमिल हिकु दड़ो वञी बाक़ी बचियो आहे, जिते बज़ाहिर त कुझु बि नज़र नथो अचे, पर जेकॾहिं हिते हर साल जदीद साइंसी बुनियादनि ते एक्सकावेशन कराई वञे, खोटाई कराई वञे, त हितां सिंध जे प्राचीन इतिहास जूं निशान मिली सघनि थियूं। आमरी जो ही आर्कियोलॉजिकल म्यूज़ियम ऐं आमरी जी साइट कराची खां 248 किलोमीटर उत्तर में आहे ऐं हिते पहुचण लाइ वधि में वधि 3.25 कलाक लॻी सघनि था। ही मेन इंडस हाईवे ते मौजूदु आहे, जेको रस्तो सेवन ॾांहुं वञे थो, उते ही मेन रोड ते मौजूदु आहे। आमरी जो ही माग जी जेकॾहिं बुनियादी एक्सकावेशन या खोटाई जी ॻाल्हि कजे त इहा सभ खां पहिरियां 1929 धारे हिकु मशहूरु आर्कियोलॉजिस्ट NG मजूमदार, नोनी गोपाल मजूमदार कराई ऐं हू पंहिंजे किताब एक्सकावेशन्स इन सिंध में लिखे थो त 1834 ईस्वी में रिचर्ड बर्न्स हिन साइट जो अहवालु ॾिनो आहे पंहिंजे किताब नैरेटिव ऑफ अ वॉवेज ऑन द इंडस में। हिन सिर्फ़ु हिकु हवालो ॾिनो आहे। उन खां अलावा हेनरी कज़िन्स पंहिंजी किताब एंटीक्विटीज़ ऑफ सिंध में पिण हिन किताब जो हिन माग जो हवालु ॾिनो आहे, पर हिन जी बाक़ाइदा जेका खोटाई कराई वई उहा 1929 में पहिरियों दफ़ो थी। जीअं त ही माग सेवण ऐं मांझन वारे रस्ते ते आहे ऐं ही दरिया जे भरिसां हुजण जे करे हिकु वॾी एंशंट जेका साइट आहे उहा हुई ऐं हिन जे आसपास पुराणे दौर जूं कचियुनि सिरुनि ऐं पकियुनि सिरुनि सां ठहियल जेके आहिनि से घर बि मिलिया आहिनि। उन खां अलावा हिते जेका खोटाई कई वई उन मां काफ़ी ठुकराठो मिलियो आहे, पर जेका हैरत अंगेज़ ॻाल्हि आहे उहा हीअ आहे त हितां बुद्ध जो मुजस्मो ऐं जेको हिकु सिङो यूनिकॉर्न आहे, जेको मोंजदड़ो ऐं हड़प्पा मां पिणु मिलियो आहे, उन जी सील बि हितां बरामद थी आहे। उन खां अलावा कुझु देवी ऐं देवताउनि जा मुजस्मा पिणु हितां खोटाई मां हथाया आहिनि ऐं ॿारनि जे लाइ रांदीका जेके ठिकर मां ठहियल आहिनि उहे पिणु हिते मौजूदु आहिनि ऐं हिते ॾिसी सघजनि था। ऐं हिते वॾे तादाद में आज आइवरी जेको आहे उहा मिली आहे ऐं ब्लेड्स मिलिया आहिनि, फ्लैक्स जेके आहिनि पथर जा ठहियल ऐं आयरन एज में ठहियल शयूं बि हितां मिलियूं आहिनि। ओवरऑल जेका खोटाई आहे उहा तक़रीबन अञा 5% मस थी आहे। हीउ दड़ो चइनि 5 एकड़नि ते मौजूदु आहे, पर खोटाई सिर्फ़ु हिकिड़े पासे खां थी आहे, जेको ओलहो पासो आहे उते खोटाई कई वई आहे ऐं 2 बुर्जनि जा जेके बुनियाद आहिनि उहे वाज़े तौर ते हिते ॾिसी सघजनि था। पहिरीं खोटाई त NG मजूमदार कराई 1929-1930 वारे सीज़न में। उन खां पोइ FA ख़ान पिणु 60 वारे ॾहाके में हिते खोटाई कराई, पर हाणे जेका आख़िरी भेरो खोटाई थी उहा दिसंबर 2021 में उहा खोटाई एंटीक्विटी डिपार्टमेंट ऑफ सिंध जे जनरल डायरेक्टर जनरल कराई ऐं कासिद मलाह जी अॻुवाणी में उहा खोटाई थी। उन मां बि काफ़ी शयूं हितां निकितियूं जेके बातरतीब हिन म्यूज़ियम में रखियूं वयूं आहिनि। ऐं जॾहिं NG मजूमदार खोटाई कई हुई त हिते 2 खायूं जेके आहिनि उहे जेके ट्रेंच आहिनि उहे हणाया हुआ ऐं उन्हनि ॿिन्ही मां जेके शयूं मिलियूं उहे हिते डिस्प्ले में रखियल आहिनि।
उन में ठिकर जा थांव, रांदीका जानवरनि जा हॾा ऐं फ्लैक्स जेके ब्लेड्स आहिनि, पथरी चाकू जंहिंखे चवंदा आहियूं, उहे मिलिया आहिनि। ऐं वेसल्स गुघियूं जेके आहिनि उहे मिलियूं आहिनि। पाणी भरण जा थांव मिलिया आहिनि। ऐं लोह जे दौर जूं कुझु शयूं मिलियूं आहिनि, तांबे जे दौर जूं कुझु शयूं मिलियूं आहिनि। ऐं जे मजूमदार पंहिंजे फाइंडिंग्स में लिखे थो त जेको हेठियों त आहे उहो सिंधु सभ्यता जो आगाटियूं जेके शयूं आहिनि उहे उन मां मिलियूं आहिनि, जेके पथर जूं ठहियल आहिनि। कुझु गुलदान बि मिलिया आहिनि ऐं शिवलिंगम बि हितां मिलियो आहे। ऐं कुझु देवी देवताउनि जूं मूर्तियूं पिणु हितां मिलियूं आहिनि। वधीक अहम ॻाल्हि इहा आहे त हिते तहज़ीबुनि जो तसलसुल मिले थो। मतिलबु प्री हिस्टोरिक दौर खां वठी हिस्टोरिक दौर, जेको न्यूलिथिक दौर आहे उन जूं शयूं मिलियूं आहिनि। वरी जेको लोह जो दौरु आहे उहो उन जूं शयूं, कांसी जूं शयूं ऐं ठिकर जूं शयूं बि हितां मिलियूं आहिनि। मतिलबु त हिते जेका आबादी आहे उहा मुसलसल रहंदी पई आई आहे। ऐं हर दौर में हिते रिहाइश रही आहे। जेके लाद आहे हितां जी, जेके आर्टिफैक्ट्स आहिनि उन फाइंडिंग्स खे ॾिसी करे इहो आसानी सां सम्झी सघिजे थो, चई सघिजे थो त हिते मुसलसल इंसाननि जी मौजूदगी रही आहे। ऐं उहे शयूं जेके आहिनि उहे बि मॉडिफाए थींदियूं रहियूं आहिनि। जीअं त पथर जे दौर जूं तव्हांखे इहे शयूं नज़र अची रहियूं हूंदियूं। उनखां पोइ वरी जेको आहे लोह मां ठहियल शयूं बि हितां मिलियूं आहिनि, जेके हिते म्यूज़ियम में रखियल आहिनि। लोह वारे ज़माने खां पोइ चांदी जूं शयूं बि हिते रखियल आहिनि। कुझु सिका बि हितां मिलिया आहिनि, ब्रोंज़ जा, कांसी जा, उहे बि हिते मौजूदु आहिनि। पर उन्हनि सिकनि जी सफ़ाई थियल कान्हे, उहे जीअं मिलिया आहिनि तीअं ई हिते रखिया विया आहिनि डिस्प्ले में। ऐं यूनिकॉर्न जी सील मिली आहे, उहा बि हिते मौजूदु आहे। बुधा जो मुजस्मो मौजूदु आहे। पथरी ब्लेड्स मौजूदु आहिनि, जिन खे पुराणे दौर में पथरनि खे घड़ियो वेंदो हो उन्हनि ब्लेड्स सां, उहे बि हिते रखियल आहिनि डिस्प्ले में। ऐं वरी आम ॻाल्हि इहा आहे त जेको पुराणो आर्कियोलॉजिकल म्यूज़ियम हो हुन जे ॿाहिरां यूनिकॉर्न, जेको हिकु सिंग जेको जानवर आहे, उहो चिटियल हो। ऐं उहो एॾो त शानदार ऐं ख़ूबसूरत नमूने सां चिटियल हो जो जॾहिं मेन रोड जेको इंडस हाईवे आहे, जेको लाड़काणे वञे थो, उतां खां कंहिं कोच या गाॾी में वेही बि माण्हू आराम सां उनखे ॾिसी सघंदो हो। इहा 1998 जी ॻाल्हि आहे, जॾहिं खां हिन रोड तां वञी अची रहियो आहियां। सवे न बल्कि हज़ारे दफ़ा मुंहिंजो हितां गुज़रणु थियो आहे। त उहो यूनिकॉर्न जो जेको पेंट थियल मंज़र हो, उहो हाणे धुंधलो थी वियो आहे, अणचिटो थी वियो आहे, ड्रही वियो आहे। सिंध जे क़दीम असरनि वारे खाते खे घुरिजे त उनखे कंहिं माहिर पेंटर खां वरी बि साॻे तरीक़े सां ख़ूबसूरत नमूने सां चिटियो वञे, त जीअं परे खां ॾिसी माण्हुनि खे अट्रैक्शन थिए ऐं हू अचनि ऐं हिते म्यूज़ियम घुमनि। ॿी अहम ॻाल्हि जेका मूं नोटिस कई आहे त हिते जेके आर्टिफैक्ट्स लिखियल आहिनि, जेके फाइंडिंग्स रखियल आहिनि, उन्हनि में जेको आहे सो का बि हेठां डिस्क्रिप्शन कान्हे का लिखियल त हीअ जेका लाद आहे या जेका फाइंडिंग्स आहिनि इहे कॾहिं कहिड़े दौर सां वास्तु रखनि थियूं, का बि उन्हनि जी डिटेल कान्हे। कंहिं बि शीशे जे फ्रेम जे हेठां अहिड़े क़िस्म जी का बि इंफॉर्मेशन लिखियल कान्हे। त उन्हनि खे रिक्वेस्ट कयां थो त हिते उन्हनि जी जेका आहे सा डिटेल लिखी वञे त हीअ जेके शयूं लधियूं आहिनि इहे कहिड़े दौर सां वास्तु रखनि थियूं, त जीअं हिते अची जेके ॾिसंदड़ ऐं घुमंदड़ आहिनि उन्हनि खे वधीक पुख़्ती ऐं अहम मालूमात मिली सघे। ऐं ॿियो इहो त हिते हिकु माण्हू लाज़मी तौर ते हुजणु खपे, जेको ईंदड़नि जे लाइ मालूमात बि ॾिए ऐं उन्हनि खे दरवाज़ो खोले ॾिए। असां जॾहिं हितां काफ़ी दफ़ा गुज़रणु थियो आहे त अक्सर दरवाज़ो बंदि हूंदो आहे, पर अॼु इतफ़ाक़नि इहो खुलियल हो ऐं असां चङे नमूने सां हीअ आर्कियोलॉजिकल म्यूज़ियम घुमियासीं ऐं सभिनी शयुनि खे ॾिठोसीं, ऑब्ज़र्व कयोसीं। ॾाढो मज़ो आयो ऐं उमेदु करियां थो त सिंध जा जेके ॿिया बि जेके सियाहत सां शौक़ु रखंदड़ माण्हू आहिनि उहे हिते अचनि ऐं आमिरी जो आर्कियोलॉजिकल म्यूज़ियम घुमनि, ॾिसनि ऐं हिन जे भरिसां मौजूदु जेके आमिरी जा दड़ा आहिनि उन्हनि जी बि विज़िट कनि। ऐं हिते बाक़ाइदा हर साल साइंटिफिक जदीद उसूलनि जे तहत एक्सकावेशन कराई वञे, जेका दिसंबर खां जनवरी वारनि महीननि में हर साल थींदी आहे। जीअं सिंध जे ॿिनि साइटुनि ब्राह्मणाबाद, बंभोर, मोहनजो दड़ो, रनीकोट,
ऐं ॿियनि काफ़ी हंधनि ते थिए थी, त बिल्कुलु अहिड़े तरीक़े सां हिते बि साल साल जेका आहे बाक़ाइदगी सां एक्सकावेशन कई वञे ऐं हुतां मूंखे यकीन आहे त ज़रूरु सिंधी सभ्यता जूं जेके इतिहास जूं पुराणियूं निशानियूं आहिनि उहे लाज़मी तव्हां मिली सघनि थियूं। थैंक यू।